छा हाल चाल आहे सभिनि जो सभिनी खे जय झूलेलाल। स्वागत अथव हिकु नए व्लॉग में। अॼु जे व्लॉग जो शीर्षक सेम आहे मुंहिंजी एंकरिंग जो हिकिड़ो इवेंट। त मां होॾे वञी रहियो आहियां हिकु एंकरिंग जे इवेंट जे लाइ, जिते चेटीचंड जो एक्चुअली हिकिड़ो शो आहे, उते थो मां वञा। त जेसि ताईं इहो व्लॉग ईंदो तेसि ताईं चेटीचंड बि अची वेंदो। त तव्हां सभिनी खे एडवांस में चेटीचंड जूं लख लख करोड़ वाधायूं। सिंधियुनि जे नए साल जूं तव्हांखे वाधायूं। उमेद आहे कि हिन नए साल में तव्हांजे घर में ख़ुशियूं अचनि, तव्हांजा दुख दर्द दूरि थियनि। मूंखे लॻे थो जीअं मां माण्हू पलव पाईंदा आहिनि तीअं थो ॻाल्हायां, पर हले सुठी ॻाल्हि आहे, सभिनि जे घर ख़ुशियूं अचनि। त हाणे मिलूं था, ॾिसूं था हाणे हिन व्लॉग में छा थो कयां। हिन व्लॉग में मां अकेलो ई थो वञा, पासे में ई आहे, त छो न थोरी मां चयो मस्ती मज़ाक कयो वञे व्लॉग में। हिन व्लॉग में मूंसां गॾु हिकिड़ो असांजे सिंधी समाज जो हिकिड़ो जेको सिंगर आहे उहो जुड़ण वारो आहे गॾु। ऐं उहो थोरो पॉडकास्ट बि ठाहींदा आहिनि उहे। त हिन सां ई मिलंदासीं जल्दी हाणे। त तेसि ताईं निकिरूं था हाणे उन लोकेशन जे लाइ। थाणे में अची करे अगरि इहो बेस्ट वड़ा पाव हितां जो न खायो वञे त माना थाणा अचणु अजायो आहे। ऐं कहिड़ो वड़ा पाव मां तव्हांखे फोटो ॾेखारियां, तव्हां ॿुधायो मूंखे किथां आहे इहो वड़ा पाव। बताओ मैं कौन हूँ। त फाइनली हुन लोकेशन ते पहुची वियो आहियां जिते असांजो अॼु इवेंट थियण वारो आहे। ऐं स्टार्टिंग में मां तव्हांखे जंहिं सिंगर जी ॻाल्हि करे रहियो हुयुमि असांजे सिंधी समाज जी, उहो मूंसां गॾु अची वियो आहे द लखन गुरदासानी। कहिड़ो हाल आहे सभिनी जो? लखन गुरदासानी असांजो भाउ ज़बरदस्त ॻाईंदो आहे। मां हिनखे हिकु दफ़ो ॿुधो आहे भाउ खे, ऐं ॿियो दफ़ो लाइव ॿुधण वारो आहियां। ऐं सिंध शो पॉडकास्ट जेको मां करे रहियो हुउमि उहो पॉडकास्ट बि हिननि जो आहे। त लखन भाऊ तव्हां ॿुधायो, हेॾो डाउन टू अर्थ, हेॾो हम्बल इंसान, हेॾो स्वीट इंसान सां मिली करे कीअं थो लॻेव? गद्दारी कर बे। एकदम बढ़िया। न मां इहो आहियां भई लखन भाई अगरि चवणु चाहिनि था त लखन भाई मूंखां वधीक आहिनि। न ॾिसो, हिकु साम्हूं ओरा थींदो आहे, ओरा अट्रैक्ट थींदो आहे। जीअं साम्हूं मिरर थींदो आहे, उहो साम्हूं प्रवीण भाई आहे। ॾिसो नालो गढ़ खे छॾियो। लखन भाउ खां पोइ असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि उमंदर कला, छा चइबो आहे उहो, जेको माना न्यू राइज़िंग स्टार आहे सिंगिंग जो असांजे सिंधी समाज जो, नीरज। ईमानदार भाऊ, तव्हांखे कीअं ख़बर पई मां ईमानदार आहियां? अरे उहो ईमानदार उमंदार उहो ई चइबो आहे न। मूंखे लॻो तव्हां उल्हासनगर जा उहो आहियो जेको छा चइबो आहे सिंधीअ में हिनखे, ईमानदार जो हवलदार। सॉरी हा भाऊ, सॉरी छॾींदो। कीअं थो लॻे तव्हांखे? हेॾो प्यारो सदोड़ो ऐं मतिलबु इहो चइबो आहे न एकदमि नंढिड़ो ईअं सभा जहिड़े माण्हू सां मिली करे। बस सम्झी वेंदा। हाणे लखन भाई सां मिली करे काफ़ी मज़ो आयो। प्रवीण भाई खे ॾिसी करे मां हिकदमि हैरान थी वियुमि। अरे इहो मुंहिंजी ख़ुशी हिकदमि डबल। इहो अरे प्रवीण भाऊ भी हिते हीअं तरह सां ख़ुशी आई मूंखे। ईअं ॻाल्हि बि आहे। लखन भाई वो बोलते हैं ना, मनी कांट बाय हैप्पीनेस, चाय कैन बाय एनीथिंग। अरे एक नंबर। मुंहिंजी पूरी थी वई। हले त तव्हां बि ख़त्म थी वई मुंहिंजी। तव्हांजी ख़ुशियूं ख़त्म थी वियूं? सॉरी। चीयर्स। खाली ग्लास था कया था। अच्छा खाली ना बोले तव्हांखे सोसाइटी एक्सेप्ट। हम तो छोटे लोग हैं। पक्का हमारा वहाँ तो क्या तो ॿियो करे न करे ख़बर कान अथव। जोत ने सारा हर लिया कमल मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो जय शिवाय। नीरज भाऊ मूंखे खट्टी पानीपुरी खाइण जी दिलि थी आहे। तव्हां कुझु सम्झो न, गलत न समझो, गलत न समझो। इनका खट्टा बना नहीं स्माइल
स्माइल करो एक बार जैसे किया यार। रगड़ा पानीपुरी इवेंट ते मज़ो अची वियो। भाऊ तव्हांजी एज छा आहे नीरज भाऊ? 22 घणी? 22 22। ऐं सलाद ॾिसो कहिड़ो थो खाए। 6000 जो सलाद थो खाए। घटि में घटि 6000 जो सलाद थो खाए तूं। अच्छा जेको सम्झंदो सम्झी वेंदो। डिश जो नालो ॾिसी मूंखे भाऊ ॾिसो डिश जो नालो छा आहे? आलू पनीर मकरोनी। मूंखे ख़बर आहे मूंखे हो थो यादि अचे। खाऊं था डायरेक्ट। चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर। फाइनली शो जी समाप्ति थी वई आहे त नीरज भाऊ शिकूं था ॾियो शुक्र आहे मुंहिंजा ॾियो हिकु त आइस्क्रीम खाराए करे शिकूं था ॾियण बि नथा ॾियो। ॾियो 3 2 ॿियो बोल। अच्छा ये वो न हूंदी आहे रिकॉर्डेड कान्हे आहे इहे? भाऊ हाणे तव्हां मूंखे ॿुधायो एॾो ज़बरदस्त रॉकिंग एक नंबर परफॉर्मेंस कीअं लॻो मुंहिंजो? भाऊ हिकु मज़ो अची वियो न सची में। न हे जेके प्रवीण भाऊ जेके इंटरेक्शन कई ऑडियंस जे बारे में कुझु पूरो चई थो सघो? न भाऊ न चइबो ईअं कुझु बि। ॿियो इवेंट बि त खपे हुन पार्टी खां। हा भाऊ एॾो मज़ो करे ऑडियंस खे। ऑडियंस जाम ख़ुशि थियो ऐं जेके बि वेठा हुया माण्हू भले कहिड़ी बि एज ग्रुप जा हुजनि सभई ख़ुशि थी विया। इहा ॻाल्हि त आहे। हा पर हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजे एंकरिंग खां वधीक मस्त में वधीक लखन भाई जी टीम नीरज भाई जेको सभिनी जेको बि कयो कार्यक्रम जेको गाना ॻायूं ज़बरदस्त पर इंटरेक्शन एक नंबर। प्रवीण भाऊ कयो ईअं भाऊ वेलो ख़तमु थींदो ई न। मां तव्हां ई कंदमि तव्हां मुंहिंजी तारीफ़ कंदव ख़तमु थींदो हा कटे कटे इहो अथव कंक्लूजन की प्रवीण भईया खे जेके बि फॉलो कंदा आहिनि जेके बि तव्हांखे इवेंट्स करणा आहिनि उन्हनि खे ज़रूरु घुराइनि। तव्हांखे तो इवेंट कराइणो अथव नीरज भाऊ लखन भाई जी टीम खे घुरायो त असां ॿई गॾु ते मिलींदा वापसि। हलो हाणे मिलूं था ॿिए व्लॉग में। जाम नंढो व्लॉग हुयो पर जेको बि हो मस्ती मज़ाक मिली करणी असांखे। टाटा बाय बाय टाटा बाय बाय। ॿियो शुक्रिया भाऊ ॾेखारियो मुंहिंजा न मूंखे ईंदी पाणे मुंहिंजे हलो ठीकु आहे बाय बाय।